अल्लाह मां छा कयां ईअं छो थियो? अरे सुबह सुबह जो मेकअप छा आहे इहो? अरे हेॾा मां फेस लॉक लगायो हुयो पंहिंजे मोबाइल में, हाणे मूंखे सुञाणे ई नथो। No, 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 no. अहिड़ी ही खिल मस्ती ऐं ठहाका खणी असां अचूं था तव्हांखे विंदराइण। सिंधु युवा रंगमंच प्रेजेंट्स जश्न सिंधियत लाइव शो ते जेको आहे कमिंग फ्राइडे यानी 18 सितंबर 2020 ते शाम जो ठीक 7 बजे। ऐं इहो शो तव्हां मोहित करेरा जे फेसबुक पेज ऐं यूट्यूब चैनल ते ॾिसी सघंदा आहियो। जी हाँ, ऐं यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करण न विसारजो। जय झूलेलाल। त हींअर प्रोग्राम खे अॻियां वधायूं था या हलूं था सिधो। असांजा हिकिड़ो कपल आहे, तमामु सुठो कपल आहे, ॿई कॉमेडियन आहिनि, तमामु सुठे नमूने जेको आहे खिलाईंदा रहंदा आहिनि। त तव्हां सभिनी खे खिलाइण अची रहिया आहिनि रोशनी ऐं सुनील होटवानी जी। जय झूलेलाल। सुनील जी ऐं रोशनी जी, तव्हांखे त घणेई दर्शकनि अलॻि अलॻि प्रोग्रामनि में ॾिठो आहे, तव्हां सभिनी जो मन विंदराईंदा आहियो कॉमेडी करे। त तव्हां ॿई बि जेके आहियो मुंहिंजा फेवरेट कॉमेडियन आहियो, मां तव्हांखे ॿिन्ही खे इहो चवंदुमि। तमामु सुठे नमूने तव्हां Thank you. समाज जी जेकी आहे शेवा करे रहिया आहियो। त असांजा जेके दर्शक आहिनि उहे बि तव्हांखे ॿुधण लाइ तयारु आहिनि, तव्हांजी कॉमेडी ॿुधण लाइ तयारु आहिनि। त हींअर मंच मां तव्हांजे हवाले थो कयां। थैंक यू। हे छा सॼो ॾींहुं टीवीअ में वेठा ॾिसंदा आहियो? घर में कोई ध्यान ई कान्हेव, सॼो ॾींहुं टीवी। अरे तूं डिस्टर्ब न कर, मां मोदी जी मन की बात तो ॾिसां पियो। वाह वाह, मोदी जी की मन की बात। हिते ज़ाल ऐं मन में छा आहे उनजी चिंता आहे काॾी तव्हांखे? खाली मोदी जी के मन की बात ॾिसणी आहे तव्हांखे। अरे तुंहिंजी मन जी ॻाल्हि थोड़ी हूंदी आहे, तुंहिंजी त मन जी भड़ास हूंदी आहे जेका पई सॼो ॾींहुं कढंदी आहे। कुझु बि ईअं न कंदी आहियां मां। ठीकु आहे, हाणे छॾ मूंखे ॾिसण ॾे टीवी। टीवी त ठीकु आहे। हिकु ॻाल्हि ॿुधायो, मोदी जी के मन की बात त कुल अधु कलाक, पर तव्हां त सॼो ॾींहुं टिक टिक रिमोट हथ में हूंदो अथव। अहिड़ो छा हलंदो आहे हिन टीवीअ में जो सॼो ॾींहुं रिमोट मूं हथ में पियो अथव? हे रिमोट आहे न, हा, हिन रिमोट सां मां टीवीअ खे जीअं चाहे तीअं हलायां, न वणे बंदि करे छॾीमांसि। तोखे छा कयां? तूं जो सुबुह खां चालू थिए थी त चिक 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 चिक, तुंहिंजी सॼो ॾींहुं चालू आहे। मां चिक चिक कंदी आहियां, त मां चिक चिक कंदी आहियां, चिक चिक अरे कंदी आहियां। वाह वाह वाह, न्यूज़पेपर ई त खपंदो हो यार। वाह वाह वाह। हाणे टीवी बंद त बाय वन गेट न्यूज़पेपर। वन फ्री। अरे यार, त टीवी बंद त न्यूज़पेपर चालू। इहो छा आहे तव्हांजो? छा था ॻोल्हियो? मां 2 मिंट ऑफर तो ॾिसां पियो। छाजो ऑफर था ॾिसो? अरे रोज़ पेपर में टीवी, फ्रिज, वॉशिंग मशीन, मोबाइल, हर कंहिं ते अलॻि अलॻि ऑफर ईंदा आहिनि। बाय वन गेट वन, एक्सचेंज ऑफर। मां रोज़ ॾिसंदो आहियां, कॾहिं त ज़ाल जे लाइ बि ऑप्शन अचे, एक्सचेंज ऑफर हुजे या बाय वन गेट वन हुजे, तॾहिं बि हले। छा मतलब आहे तव्हांजो? तव्हांखे ज़ाल एक्सचेंज करणी आहे? अरे ठीकु आहे ठीकु आहे, तूं ॿुधाए। हिकु ॻाल्हि ॿुधो, हा, कुझु बि वञी ऑफर ॻोल्हियो, तव्हांखे मूं जहिड़ी ज़ाल न मिलंदव। तो जहिड़ी वरी खपे बि कोन। बस तव्हां ईअं ई चओ वेई। ठीकु आहे, इहो सभु छॾो। जंहिं कम लाइ मां तव्हां वटि आई हुयमि उहो त ॾिसो। तव्हांजो ध्यानु ई न वेंदो आहे कंहिं बि ॻाल्हि ते। ठीकु आहे ॿुधाए। अॼु मां तव्हांजे साम्हूं नयो टॉप पाए आई आहियां, कल्ह न वरितो आहे, इन में तव्हांजो ध्यानु ई कान्हे। अरे वाह वाह वाह, ॾाढो सुठो टॉप आहे ऐं ॾाढी तूं हुन में मस्त सुहिणी थी लॻे पई। बढ़िया एकदम। थैंक यू। है ना, ॾाढो सुठो आहे न? मस्त एकदम। घणा टॉप वठी आई एड़ा? घणा मतलब? हिकु इहो टॉप, हिकु जीन्स। अरे सॼो ॾींहुं कल्ह मार्केट वई आहीं तूं, सुबुह खां वठी करे राति कई अथई, ऐं हिकु ड्रेस जे लाइ तूं सॼो ॾींहुं घुमी आहीं? छा ॻाल्हायो था तव्हां? तव्हांखे ख़बर आहे न कि लेडीज़ कपड़नि में एॾी वैरायटी हूंदी आहे। अगरि हिकु टॉप वठण वञ त केॾा टॉप्स हूंदा आहिनि। शॉर्ट टॉप, लॉन्ग टॉप, क्रॉप टॉप, बैकलेस टॉप, फ्रंट कट टॉप, सी कट टॉप, ए कट टॉप, केॾी वैरायटी हूंदी आहे टॉप्स में। ऐं अगरि बॉटम वठण वञ त लेगिंग्स, जेगिंग्स, हाई वेस्ट, लो वेस्ट, केपरी,
पैरेलल प्लाज़ो त सभु त ॾिसणो पवंदो न, तॾहिं सभु ॾिसी हिकु हे पसंदि आयो पोइ इहो वठी आयमि मां। तव्हांजो छा आहे, तव्हांजो त बसि दुकान ते वेंदा आहियो, पाइणी हिकु शर्ट और हिकिड़ी जींस आहे, वञी 40 नंबर जी जींस ॾेखारिजे, हिकु सेक्शन ॾिसंदा आहियो ऐं उन मां पसंदि करे हिकु शर्ट वठी ईंदा आहियो। तव्हांजो छा आहे न? अरे ॻाल्हि त तुंहिंजी बिल्कुलु सही आहे, पर हिकु ई ॻाल्हि ॿुधाए, तूं कल्ह स्टेटस ते त तूं हेॾा फोटो विधा, हर दुकान ते वञी करे तूं सेल्फी कढी आहे। हा, तव्हांखे मुंहिंजी आदत ख़बर आहे न कि मां हर दुकान ते जेको कपिड़ो हीअं पाण ते रखे ॾिसंदी आहियां, हिकु सेल्फी ज़रूर कढी छॾींदी आहियां। त सभु दुकाननि ते ॾिसणो त पवंदो न, वैरायटी केॾी आहे। सभु दुकाननि ते घुमी करे ॾिठो ऐं फाइनली मूंखे मुंहिंजी इहो टेस्ट जो जेका इहे कपिड़ा आहिनि, इहे रोशनीज़ ट्रेंड्स में मिलिया। जॾहिं तोखे ख़बर आहे कि तुंहिंजी टेस्ट तोखे रोशनी ट्रेंड्स में मिलंदी आहे, जी त पोइ तूं छो हेॾनि सभिनी दुकानदारनि जो तूं तंग कयो उन्हनि खे ऐं पंहिंजो बि टाइम ख़राबु कयो, हुननि जो बि टाइम ख़राबु कयो? टाइम ख़राबु कयो मतलब? टाइम कीअं ख़राबु कयो? त तव्हां सोचो था पिया, कलाक वञी करे तव्हां हुन दुकाननि ते वियो था पिया, हुननि खां सॼी वैरायटी खोलायो था पिया, उहे वीचारा पंहिंजी मथोमारी करे तव्हांखे सभु प्रोडक्ट ॾेखारीनि था पिया पंहिंजा, ऐं उनखां पोइ लास्ट में तव्हां बिना वठे दुकान तां लही था अचो पिया। कॾहिं सोचो अथव हुननि जे मन ते छा गुज़रंदी जॾहिं तव्हां ईअं लहंदा आहियो? ये ॻाल्हि त तव्हां बिल्कुलु सही था चओ। त इहो केॾो ग़लति आहे। असां त कॾहिं सोचियो ई न आहे कि वीचारा असांजा इहे व्यापारी भाउर सुबुह खां वठी राति ताणी दुकान ते हेॾी महिनत था करनि, हेॾो मथो था हणनि त 2 पैसा कमाइण जे लाइ, ऐं असां लेडीज़ हेॾो टाइम पास करे ईंदा आहियूं उते, हेॾी वैरायटी खोलाए करे असां उन्हनि खां कुझु बि न वठंदा आहियूं। केॾो ग़लति कंदा आहियूं असां। इहो सिर्फ़ु मूंखे न, इहो सभिनी लेडीज़ खे सम्झणो खपे कि असांजे व्यापारी भाउरनि जी महिनत असां ॾिसूं, उन्हनि खे ईअं टाइम पास करे ईअं परेशान न कयूं, उन्हनि जो ईअं मथो न खाऊं। अरे तोखे मथो खाइणो अथई त हुन लाइ मां वेठो आहियां न, हुननि वीचारनि खे छो थी परेशान करे पई? तव्हांखे मुंहिंजी कोई ॻाल्हि वणंदी किथे आहे? अरे वणंदी कीअं न आहे, बिल्कुलु वणंदी आहे, तूं त मूंखे ॾाढी वणंदी आहे। हा वॾो, कॾहिं वणंदी आहियां मां तव्हांखे? न वणंदी आहियां। अरे तूं त मूंखे एॾी वणंदी आहे, एॾी वणंदी आहे, एॾी वणंदी आहे, लॻंदो आहे ॿ चार ॿियूं बि तुंहिंजे तो जॻह वठी अचां। 2-4 ॿियूं? छा हणो, छा अरे हणो, छा हणो? दोस्तों, उम्मीद आहे तव्हांखे असांजी इहा कॉमेडी स्किट वणी हूंदी। जेकॾहिं तव्हांखे वणी आहे त असांजे यूट्यूब चैनल हो जमालो खे ज़रूर सब्सक्राइब कंदा ऐं कमेंट बॉक्स में ॿुधाईंदा त तव्हांखे इहा असांजी कॉमेडी स्किट कीअं लॻी। जय झूलेलाल। जय झूलेलाल रोशनी जी, सुनील जी, असली जाम मज़ो अची वियो तव्हांजी कॉमेडी में। मां बैक स्टेज पोयां हेॾो खिली रहियो हुयुसि, ऐं हाणे जंहिं महिल तव्हां चयो भाई दिलि थी थिए त तो जहिड़ियूं 3-4 ॿियूं वठी अचां, त मूंखे डपु पियो थिए भाई, शो खां पोइ तव्हां मारो न खाओ, ख़ाली मूंखे उहो डपु पियो थिए। बस वो हाणे रोशनी बनाओ शो का पोइ ख़बर पवंदी। हाणे घर में ई आहियूं। त तव्हां होजमालो टीम जो मां तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां। तमामु सुठे नमूने तव्हां हर सिंधी शो में जेको आहे पंहिंजो परफॉर्मेंस ॾींदा आहियो, सिंधियत जी जेकी शेवा आहे तव्हां लगातार करे रहिया आहियो, ऐं तव्हां सुहिणो मैसेज पिणु ॾिनो असांजे सिंधी वापारियुनि लाइ। भाई जेके लेडीज़ दुकान ते वञी कलाक टाइम पास करे ईंदियूं आहिनि, उनखां पोइ वठंदियूं कुझु न आहिनि, त उन्हनि भाउरनि जे मथां छा बीतजंदी हूंदी, त उहो मैसेज बि असांजे दर्शकनि खे सम्झणो आहे। तमामु सुठे नमूने इन्हनि एक्ट कयो आहे। त रोशनी जी, सुनील जी, मूंखे उमेद आहे त असां अॻियां बि इहे ई सिंधी शोज़ कंदा रहंदासीं, सिंधियत जो कारवा वधाईंदा रहंदासीं, ऐं वरी मिलंदासीं। तेसीं ताईं जय झूलेलाल, महिरबानी। जय झूलेलाल। त दोस्तों, कीअं सुठे नमूने असांखे खिलायूं रोशनी होटवानी ऐं सुनील होटवानी जी होजमालो टीम मां असां सां गॾु हिते जुड़िया हुया। तमामु सुठे नमूने उन्हनि जेको आहे हिते पंहिंजो परफॉर्मेंस ॾींदो। जे तव्हांखे उन्हनि जो परफॉर्मेंस वणियो हुजे त मां प्लीज़ तव्हांखे हथ जोड़े निमाणी वेनिती कंदुमि त तव्हां कलाकारनि जी हिमत अफ़ज़ाई कमेंट बॉक्स में लिखी करे कयो। अगरि असां ऑडिटोरियम में या काई स्टेज शो में हूंदा आहियूं त असां तारियूं वॼाए कलाकारनि जी हिमत अफ़ज़ाई कंदा आहियूं, पर हिते तव्हां कमेंट बॉक्स करे कलाकारनि खे हिमथाए सघो था। त बसि असांजा वॾा जेके आहिनि नाज़ुक कंधनि ते इहे ज़िमेदारी छॾे विया आहिनि, त असां सिंधियत खे वधाईंदा रहूं, सिंधियत जो कारवा जेको आहे वधाईंदा रहूं। उहा ई कोशिशि असां अॻे जारी करे रहिया आहियूं।